पंहिंजी अंदरां जीजा खां का माई पुछी अचे जेकॾहिं अॼु अब्दुल कादर ॾींहं जो खीर पीतो आ त ईद कंदासीं, जे न पीतो आ त रोज़ो रखंदासीं। चओ सुभान अल्लाह। वञी पुछा कयो, माई वयूं पुछाव कयो वञी अम्मा जीजा खां पुछूं जेका पीरान पीर जी अमड़ ही। अम्मा थी चए त अॼु अब्दुल कादर जीलानी खीर कोन पीतो आ। मुफ्ती साहब वक्त जे आलिम फतवारनी जे खीर न पीतो आ त अॼु असांखे ईद न करणी आ, अॼु असांखे रोज़ो रखणो आ। मुजादा तारीख़ शाहिद आ, हिकिड़ो रमज़ान में ॼमंदे हज़रत पीरान पीर रोज़ो रखियो हो। ॿियो वरी मुजादा 600 साल खां पोइ हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी इन्ही जे करे आ जो उहे बि रमज़ान में ॼावा हा त रमज़ान शरीफ़ में रोज़ो रखियो हुयो। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। हज़रत संदो सवाल साहब हो जंहिंजो नालो हो पीर सईं मोहम्मद बका। उन पीर सईं मोहम्मद बका ॾिठो त पुटड़ो ॼावो आ, तुंहिंजे पुट खे नज़र कान लॻी आ, तुंहिंजे पुट खे बीमारी कान थी आ, तुंहिंजे पुट खे तकलीफ़ कान्हे, सही भला पोइ खीर छो नथो पीए? हज़रत मखदूम साहब में फरमाए थो गणती न कर सिज लहंदो, मौलवी बाग ॾींदो, मोहम्मद राशिद पाण ई रोज़ो छोड़ींदो। चओ सुभान अल्लाह। एॾो वॾो आलिम, वॾो आरिफ, वॾो अहलुल्लाह, हुन जे इल्म जी ॻाल्हि कजे त वॾो चोटी जो आलिम हो। हुन जे इल्म जो मुंहिंजा दोस्त को मुक़ाबिलो कोन हो। वरी मार्फत जो साहिब हो, वॾा वॾियूं दरगाहूं उन जा मुरीद ऐं ख़ादिम आहिनि। अॼु ताईं पीसे रोज़े वारे जो फैज़ हले थो। दुआ कयो क़यामत ताईं ख़ुदा जारी फरमाए। उन्हनि पंहिंजे मलफूज़ात में मकतूबात में लिखियो आहे, तोखे ॻाल्हि ॿुधायां, हे अल्लाह जे वलीअनि जो अक़ीदो ॾिस। उन्हीं खां पाण फरमाइनि था पीर सईं रोज़े धणी बादशाह मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखनि था त हिकिड़े वली ख़ुदा जे महबूब करीम खे ख्वाब में ज़ियारत करे दीदार कयो। जागो था अबा, निंड त कान्हे न? पोइ उन वलीउल्लाह सगोरे महबूब करीम खे ख्वाब में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, हे जेको तव्हांजो उर्स कबो आहे, मीलाद कबो आहे, मुला झलींदा आहिनि, इहो असां कयूं या न कयूं? मौलवी चयो, दरवेश चयो त मौक़ो मिलियो आहे मालिकनि खां पुछां। अबा जे मालिक ॿुधाइनि त मुलनि जी ज़रूरत ई कान्हे न। चओ सुभान अल्लाह। जे मालिक ॿुधाइनि त मुले जी ज़रूरत ई कान्हे। उन वलीअ पुछो, या रसूल अल्लाह, अॼु तुंहिंजो दीदार थियो आहे, मूंखे ॿुधाए मीलाद कयां या न कयां? माण्हू झलनि था, हलाल आ या हराम आ, जाइज़ आ या नाजाइज़ आ, कजे या न कजे? मुंहिंजो पीर सईं रोज़े धणी लिखे थो पंहिंजे किताब में, मां तव्हांखे ॾेखारियां। पाण फरमाइनि था त नबी करीम फरमायो, मन फरह बिना फरहना बिही। ओ दरवेश, तूं थो चवीं त मीलाद कजे या न कजे, मां मोहम्मद तोखे ॿुधायां थो, जेको असांजी ख़ुशी कंदो आहे असां उन खां ख़ुशि थींदा आहियूं। जेको असांजी ख़ुशी कंदो आहे असां उन खां ख़ुशि थींदा आहियूं। इन मां मालूम थियो त रसूलुल्लाह मीलाद ते ख़ुशि थींदो आहे। चओ मीलाद ते ख़ुशि थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां यारहीं आहे। यारहीं जो मक़सद बि इहो हूंदो आहे त यारहीं तारीख़ रबी उसानी जे असांजे मुर्शिद पीरान पीर अब्दुल कादर जीलानी हिन दुनिया मां बुरको मटायो आहे ऐं अल्लाह पाक जे दरगाह ॾे विया। असां जहिड़ा ख़ादिम उन यारहीं तारीख़ ख़तम ॾियारींदा आहियूं, कुल पढ़ंदा आहियूं, ख़ैरात कंदा आहियूं, खीर विरहाईंदा आहियूं, धौरो विरहाईंदा आहियूं, चांवर चाढ़ींदा आहियूं, मिठी शइ पचाईंदा आहियूं, नाले अल्लाह जे, नियत पीराना पीर जे। नाले कंहिंजे? ॾाढे जो नाले कंहिंजे, नियत कंहिंजे? हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण वाइदो फरमायो आहे त जेको मूंखे ख़तमे में यादि कंदो रहंदो उन्ही शख़्स जे ईमान जी ज़मानत मां अब्दुल कादर ॾींदुसि। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अवां कंहिंजे चवण ते न लॻो। अल्हम्दुलिल्लाह पाण सुन्नत जमात जा आहियूं, पाण बुज़ुर्गान दीन खे मञण वारा आहियूं। पंहिंजे दीन खे, पंहिंजे मज़हब खे 50-60 साल कोन थियो आहे।
कंहिंजो मज़हब 50 साल जो, कंहिंजो 60 साल जो। हे देवबंद पाण पंहिंजे किताब में लिखियो आहे त असांजे देवबंदी मज़हब खे 125 साल थियो आहे। घणो थियो आहे? ॾाढो चओ घणो? अबा तव्हांखे 125 साल थियो आहे। असांजो मज़हब उन ॾींहुं शुरू थियो आहे जंहिं ॾींहुं रसूलुल्लाह ते अबू बकर सिद्दीक़ कलमो पढ़ियो। सब खां अव्वल कलमे पढ़ण वारो सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जे उम्मत में दाख़िल थियण वारो, पेर पाइण वारो आहे। महबूब नबूवत जो ऐलान कयो, अबू बकर कलमो पढ़ी इस्लाम में दाख़िल थियो। सुन्नत जमायत जो तरीक़ो उन ज़माने खां हलंदो पियो अचे। चओ असांजो तरीक़ो सचो आहे। अल्लाह से तव्हां असांखे नसीब फरमाए। यारी भी हलाल आहे, उर्स भी जायज़ आहे। यारी जो मक़सद भी ईसाले सवाब आहे। मुंहिंजा दोस्तो 5 वक्त नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ायो, मस्जिदूं आबाद कयो, सच्चा पक्का आशिक़े रसूल थी पियो। पंहिंजे हिन मुंहं खे, चेहरे खे रसूलुल्लाह जे सुन्नत सां सींगारियो। ॾाढ़ियूं कूड़ुन छॾे ॾियो, आशिक़े रसूल सच्चा बणिजी पओ। महबूब जा आशिक़ अहिड़ा बणिजो अव्हां जे चेहरे ते सुन्नत रसूल जी हुजे, परे खां ॾिसजे त दिलि ठरी पवे ऐं चइजे त का आशिक़े रसूल थो अचे पियो। ऐं इंशा अल्लाह ताला असांजो ईमान आहे त रसूल करीम बि असांखे ॾिसे थो पियो। पोइ जे महबूब करीम तोखे ॾाढ़ी कूड़ींदे ॾिसे त नाराज़ थींदो। महबूब ॾिसे न सुबुह जो तेल मखे फणी ॾे, ॾाढ़ीअ खे सुन्नत मुताबिक़ रखे त मदीने वारो साईं राज़ी थी पवंदे। ओ मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पक्का सच्चा आशिक़े रसूल थियो। निमाज़ 5 वक्त पढ़ो, मस्जिदूं आबाद कयो, बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियो, आलिमनि जे जलसनि में वञो। पर आलिम बि उहे जेके या रसूल अल्लाह वारा। कहिड़ा बाबा? या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। जिसने ये नारा लगाया। अल्लाह से खां दुआ है, अल्लाह से इन ॻोठ खे आबाद फरमाए, इन ॻोठ वारनि खे आबाद फरमाए। ओड़े पाड़े खां परे परे खां जेका जमात आई आहे, अल्लाह से सभिनी जा बेड़ा पार करे, सभिनी खे हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। हिननि जे रिज़्क में, रोज़ी में, ईमान में, माल में। हिन बिरोहनि खे ॾोकड़ वधिया कोन्हनि, मतां सम्झो त घणा थिया अथनि। मुंहिंजा न अदा हे चाहिनि था त असांजा पैसा हबीब जे मीलाद में सजाया थियनि। दुनिया जा कम बि पिया थींदा, पर ही सजायो ॾोकड़ आहे जेको हबीब जे मीलाद में ख़र्च थिए। अल्लाह से तवाजी असांजी हाज़री कबूल फरमाइंदो। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़री कबूल फरमा, या अल्लाह असांजूं दुआऊं कबूल फरमा, या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा, या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, या अल्लाह बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा, या अल्लाह जन खे मदीने जी सिक्कातनि खे मदीने जो दीदार करा, काबे जी सिक्कातनि खे काबे जो दीदार करा। या अल्लाह इन सारे ॻोठ खे आबाद फरमा। जेके ॻोठ में मरीज़ बीमार कर्ज़ी हुजनि तन जा कर्ज़ दूर कर, हुननि जे रिज़्क में, रोज़ी में बरकत नाज़िल फरमा। ॿियनि ॻोठनि खां परे परे खां बि जेका जमात आई आहे, मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा। असां सभिनी जी हाज़री क़बूल फरमा। असांखे पक्को ऐं सचो दीनदार, सचो सुन्नी ऐं पक्को नमाज़ी बणाए। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।